सेवन रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी। सेवन शहर में ॿियूं त केतिरियूं ई नशेदार शयुनि जो विकिरो आम जाम आहे, पर सेवन शहर में लोकल कंपनियुनि जे सिगरेटनि जो विकिरो आम जाम थी वियो। जॾहिं त लोकल कंपनियुनि जे सिगरेट जे पैकेट जो अघु घटि हुअण करे मवाली तबके जो ग़रीब माण्हू सस्तो सिगरेट ख़रीद करे रहियो आहे, जंहिंजे करे केतिरा ई सिगरेटनि जा मवाली खंघ में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त असली सिगरेट जी कंपनियुनि पारां सिगरेट जे पैकेट ते हिकु कंपनीअ जे तरफ़ां हिकु स्कैनर जी टिकली हई आहे, जेका स्कैनर जी टिकली खे को बि माण्हू चेक कंदो त उन टिकलीअ मां इहो साबित थींदो त हीअ असली कंपनीअ जो सिगरेट आहे। जॾहिं त असली कंपनी जा मार्केट में केतिरा ब्रांड आहिनि, पर ख़ासि तौर ते असली कंपनी में कैप्टन सिगरेट ऐं गोल्ड लीफ सिगरेट, मारवन सिगरेट ऐं रेड एंड वाइट सिगरेट वग़ैरह उन्हनि असली सिगरेटनि जी पैकेट ते कंपनी तरफ़ां स्कैनर जी टिकलीअ खे छपाई करे छॾी आहे। जॾहिं त जेकी सेवन शहर जी मार्केट में ॿिया जेकी सिगरेट विकिरो थी रहिया आहिनि, उन्हनि सिगरेटनि में कप्तान एक्सप्रेस, दुबई सिगरेट वग़ैरह, जिन जे मथां कंपनी को बि स्कैनर जी टिकली न छपाई आहे।